नाज़िर लखीशाह सदर में 2 महीननि खां पीअण जो पाणी आणण लभाए जे सबब शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। ॾिसूं था अब्दुल मजीद मीरानी जी ही रिपोर्ट। जी नाज़िर, असां हिन वक़्तु लखीशाह सदर शहर मौजूद आहियूं। हिते लखीशाह सदर में 2 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी बंदि आहे। त उन हवाले सां हिते आयल रैली में शरीक जेके माण्हुनि खां वीचार ठहंदो छा चवणु इंसान घाटे नहीं आहे पर सवाइ उन्हनि जो ईमान आंदो ऐं चङा कम कयूं ऐं हक़ चयूं। असां हक़ था चऊं त असांखे पाणी जहिड़ा तकलीफ़ आहे, असां हक़ था कयूं। तक़रीबन 2 महीना खनि थी विया आहिनि, पीअण जो पाणी न आहे। सफ़ा लाचार लॻा पियो। असां मस्जिद ॿार वञूं असां पीअण लाइ पाणी न आहे, मस्जिद में विधियल आहे, माना सफ़ा लाचार लॻा पिया आहिनि। नाज़िर लखीशाह सदर में 2 महीननि खां पाणी वाटर सप्लाई जो मौजूदु न आहे। तव्हांखे ॾेखारियो थी जेकी रैली जेका निकिती आहे लखीशाह सदर मेन स्टाफ तां, उहा वाटर सप्लाई जी स्कीम ते पहुती आहे। उन सां हिते रैली में शरीक माण्हुनि जे वीचारनि जे वंडिया उन्हनि ॿुधायो त उन मुताबिक़ आहे त हिते लखीशाह 2 महीननि खां पाणी जो मसइलो उहो हल कयो वञे ऐं वाटर सप्लाई लाइ मुतबादल का वाटर सप्लाई जीअं पाणी जी असां तकलीफ़ खां बची सघूं।